हिकु चकर बादशाह वज़ीर खे चवणु लॻो त वज़ीर पाण वटि फ़ौज तमामु जाम आहे। हाणे हीअं कर जंगूं वग़ैरह पाण वटि आहिनि कोन, हाणे जेका अधु फ़ौज आहे उन्हनि खे कढी छॾ। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त चलो ठीकु आहे। हाणे वज़ीर वियो, फ़ौजी जेके हुआ बादशाह जा से अधु फ़ौजी हिन कढिया। त उहे फ़ौजी पुछा करणु लॻा त असांखे छो पिया कढियो? चई न बादशाह सलामत जो हुकुम आहे। त हाणे फ़ौजियुनि में हिकिड़ो वॾो फ़ौजी हो, तमामु वॾो सिपाही। तो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, मूंखे बादशाह सां मिलणो आहे, बादशाह सां मूंखे मिलां ऐं थोरो ॻाल्हायां थो हुन सां। त वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत तव्हांखे कढी छॾियो आहे, हाणे तव्हांजो कमु कोन्हे। त हिते चवणु लॻो त न मूंखे बादशाह सां मिलां। त उन वज़ीर चवणु लॻो त चलो ठीकु है। त वज़ीर उन सिपाही जेको अॻुवाण हो फ़ौजियुनि जो, उनखे वठी अची बादशाह जे दरबार में पेश कयो। त हिते उहो सिपाही चवणु लॻो बादशाह खे, बादशाह सलामत, आख़िर कहिड़ी वजह आहे जेको असांखे तो कढी छॾियो आहे? तो बादशाह चवणु लॻो त हाणे जंगूं वग़ैरह आहिनि कोन, तंहिंजे करे। त हिते सिपाही चवणु लॻो त बादशाह सलामत शाबाश अथई, असां कई मुल्क तोखे फ़तह करे ॾिनासीं ऐं काफ़ी सारा फ़ौजी जेके असांजा आहिनि से बि शहीद थी हलिया, ऐं हाणे तूं असां मां हथ थो कढी त असीं केॾांहुं वेंदासीं? त बादशाह चवणु लॻो त न, मुंहिंजो फ़ैसिलो हिकिड़ो ई फ़ैसिलो आहे, तंहिंजे करे हाणे तव्हांखे मोकल भले हलिया वञो। बादशाह हिकु बि न ॿुधे, सिपाही त घणी कुझु चयो पर नेठि बादशाह न मञियो। त सिपाही चवणु लॻो त हिन बादशाह सां ॻाल्हाइणु अजायो आहे। तो हाणे सिपाही उन बादशाह खां मोकिलाए निकितो। तो सिपाही चवणु लॻो त वञा पंहिंजे घर, काफ़ी वक़्तु थी वियो आहे, वियो कोन आहियां। तो सिपाही आयो पंहिंजे घर, सिपाही जा कुझु ॿ टे भाइर हुआ। तो उन्हनि ॾिठो हिनखे त चवणु लॻा त अदा शाबाश अथई, काफ़ी वक़्तु तूं आहे कोन, न ई पंहिंजी माउ जो चहिरो ॾिठई, न ई पंहिंजे पीउ जो चहिरो ॾिठई, से त मरी विया हलिया। शाबाश तोखे हुजे, ऐं हाणे आयो आहीं। तो सिपाही चवणु लॻो त दरअसल मुंहिंजी ड्यूटी, मुंहिंजी नौकिरी अहिड़ी हुई, तंहिंजे करे आउं न पुॼी सघियसि। चई न पुॼी सघियसि, हू त विया हलिया, गुज़ारे विया हलिया, हाणे आयो आहीं कहिड़े कम जो आहीं? तो सिपाही चवणु लॻो त बादशाह मूंखे हाणे नौकिरी मां कढी छॾियो आहे, हाणे आउं तव्हां वटि ई रहंदसि। तो ॿाहिरि हिन वारा मना करणु लॻा, से चवणु लॻा त न, असीं तोखे असां वटि न रहंदासीं। सो हिनखे जवाबु ॾेई छॾियो। सो चवणु लॻा त वञी किथे ॿिए हंधि वञी रह। सो हाणे ॿाहिरनि में हिनखे जवाबु ॾेई छॾियो। सो ही चवणु लॻो त हाणे वञी किथे ॿिए हंधि रहां, वञी किथे ॿिए हंधि रहण जो बंदोबस्तु करियां। सो हाणे हीउ उतां निकितो, हलंदे हलंदे कंहिं अहिड़ी जॻह ते आयो। तो ॾिसे त उते माण्हू अॻु में ई बुख ते वेठा हुजनि। सो चवणु लॻो त हिते जान न हलंदो, हिते माण्हू अॻु में ई बुख ते वेठा आहिनि। वरी आयो हलंदे हलंदे कंहिं ॿिए शहर में, उते बि माण्हू ईअं हुजनि, सफ़ा ईअं बुख ते वेठल हुजनि। तो चवणु लॻो त हिते बि मुंहिंजो जान वग़ैरह न हलंदो, हिते माण्हू पाण मरनि पिया, केरु मूंखे राईंदो हिते? सो ही निकितो। सो चवणु लॻो त हाणे वञी कंहिं झंग में रहां थो, जेतिरो टाइम, जेतिरा ॾींहं मुंहिंजी हयाती हूंदी, तो वञी उते ई रहां थो। हाणे सिपाही आयो हिकिड़े झंग में, ॾिठी हिकिड़ो वणु, उन वण जे हेठि अची वेही रहियो। हाणे उन वण जे हेठि वेठो हुजे त थोरी देरि खां पोइ तमामु वॾो हवा जो झोको आयो। हवा जे झोके में हिकिड़ो चहिरो अची साम्हूं थियो, नज़र थियो, ख़ौफ़नाक ख़तरनाक चहिरो। तो हिन ॾिठो, सो ही त ॾिनो न, हिनखे त डपु न थियो, ही अॻे बहादुर हो, फ़ौज में अॻुवाण हो। तो चवणु लॻो त तूं केरु आहीं? सो ही हवा जो झोको जेको चहिरो, सो हिन सां ॻाल्हाइणु लॻो। तो चवणु लॻो त आउं केरु बि आहियां, पर तुंहिंजो कमु हिकिड़ो आउं कंदसि, जे अगरि इहा ॻाल्हि तोखे मंज़ूरु हुजे त पोइ उन में मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे। तो ही चवणु लॻो त चलो ठीकु है, ॿुधा तुंहिंजो कहिड़ो कमु आहे उहो आउं करियां, ऐं तुंहिंजो कहिड़ो शर्त आहे। तो ही चवणु लॻो त मूंखे ख़बर आहे तूं हितां हुतां धिकाए पिया खाई हिन वण जे हेठि वेठो आहीं हिते। हाणे आउं जेको कमु जेको तोखे चवां थो न, उहो जे अगरि तूं कमु कंदे त तुंहिंजा खीसा पैसनि सां भरियल हूंदा, पैसनि जी खोट तोखे न ईंदी। हिन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, सो चवणु लॻो त पोइ ॿुधा। चई पोइ मुंहिंजो हिन में शर्त आहे। चई ॿुधा उहो कहिड़ो शर्त आहे? चई शर्त इहो आहे, 7 साल तोखे उहो कमु करिणो पवंदो। चई अच्छा 7 साल मूंखे उहो कमु करिणो पवंदो? चई कहिड़ो? चई कहिड़ो त पोयां ॾिस हिकिड़ो रिछ पियो अचे, इन खे मार, इहो तोखे मारणु पियो अचे। सो हिन पोयां जीअं लहणो हुयो त रिछ हिकिड़ो आयो पिए, रिछ खे हिन मारे विधो। ही बहादुर अॻे ई हो, रिछ खे मारे ऐं कईं पूरो। तो चवणु लॻो त हाणे ॿुधा 7 साल मूंखे छा करिणो पवंदो? चई हाणे 7 साल तोखे ईअं करिणो पवंदो, हीउ जेको रिछ आहे न, हींअर तो मारियो आहे। चई हा। चई हिन जी खल तोखे पाइणी पवंदी, खल रिछ जी कढी तोखे पाइणी पवंदी। 7 साल तोखे अलाह जी इबादत करणी कोन्हे, ऐं 7 साल न ई तोखे वेंझणो आहे, न ई कपिड़ा मटाइणा आहिनि, इन खल में पियो हल। 7 साल में जे अगरि तूं बची वएं न, त पोइ तुंहिंजा ॿेड़ा पार अथई। जे 7 साल में न बचे त ठहियो। जे 7 साल में तूं बची वएं त तुंहिंजा पैसा, माना जेके तुंहिंजा खीसा जेके आहिनि से इहे पैसनि सां फुल हूंदा, पैसनि जी खोट तोखे न ईंदी। जीअं ई खल पाईंदे, चयो मञदे, तुंहिंजा खीसा पैसनि सां भरिजी वेंदा। पर इहा खल तोखे 7 सालनि ताईं लाहिणी न आहे, तोखे वेंझणो न आहे, कुझु बि कोन्हे तोखे करिणो। पंहिंजो पाण का शइ बि कोन्हे करिणो, अलाह जी ज़िक्र बि कोन्हे करिणो तोखे, मतिलबु अलाह जी इबादत तोखे कोन्हे करणी। सो चवणु लॻो त चलो ठीकु है, तुंहिंजी ॻाल्हि मूंखे इहा मंज़ूरु आहे।
सो उन महिल हिन रिछ जी खल लाथी, खल लाहे ऐं पातईं। जीअं खल पातईं त उन महिल हिन जा खीसा पैसनि सां भरिजी हलिया। सो हाणे उहो जेको हवार जेको ख़ौफ़नाक जेको चहिरो सो चवणु लॻो त हाणे 7 साल खां पोइ वरी हिते मिलंदासीं। जी चलो ठीकु आहे। हाणे उहो त हवा जो झोको ख़तरनाक ख़ौफ़नाक चहिरे वारो सो त हलियो वियो। हाणे हीउ खल पाए वेठो हुजे रिछ जी, तो चवणु लॻो त हाणे केॾांहुं वञा। सो हाणे आयो हिकिड़े शहर में, पैसा हिन वटि तमामु जाम हुजनि। हिन छा कयो, उन पैसनि सां ग़रीबनि जी मदद कई। जंहिं बि ॻोठ में माण्हू बुखिया ॾुखिया सुखिया हुआ जेके, उन्हनि खे पैसा ॾींदो रहियो ऐं माण्हू खे चवंदो रहियो त मूंखे दुआ कजो आहे। उहो माण्हू हिन खे दुआ कंदा रहिया, हीउ पैसा ऐं ॾींदो रहियो। हाणे हणंदे हणंदे साल थी वेली, हिन जा वार तमामु वॾा थी विया, खल उहा पाए वठे, हिन मां जाम बदबू अचणु लॻी। पर काफ़ी माण्हू हिन खे ॾिसंदा हुआ, सो चवंदा हुआ त हीउ ख़बर कोन्हे छा आहे, भोले वारो साईं आहे, ख़बर कोन्हे छा आहे। पर पैसा वग़ैरह तमामु जाम ॾींदो, माण्हू हिन खां पैसा वठंदा हुआ। हाणे ईअं कंदे कंदे 4 साल थी हलिया, 4 साल हिन खे थी हलिया। सो हाणे हिन जी तमामु हालति ख़राबु थी वेई। रिछ वारी खल हिन खे पाती पई जे, तमामु जाम बदबू हिन में जा वॾा वार हिन जा थी विया। सो हाणे शर्त जे मुताबिक़ न वेतो, न कपिड़ा पाती, न वार, न छा, न अलाह जी इबादत। पर पैसा हिन वटि जेके आहे से पैसनि में जाम माण्हुनि जी मदद कंदो रहियो। हालांकि अलाह जी इबादत, अलाह जो ज़िक्र न कयईं, पर उहे पैसनि में जाम माण्हुनि खे पैसा ॾींदो रहियो, ग़रीबनि जी मदद कंदो रहियो ऐं चवणु लॻो त मुंहिंजे लाइ दुआ घुरिजो। तो काफ़ी माण्हू चवणु लॻा त हीउ त को मिरू आहे। अहिड़ी हिन जी हालति रिछ जी खल त अॻे पातल हुई। तो माण्हू हिन खां डिॼंदा हुआ, डपु कंदा हुआ, सो वेझा ईंदा कोन हुआ। पर हीउ पैसा ॾसींदो त पैसा माण्हू खणी हिन खां विंदा हलिया हुआ। तो हिन जी हालति तमामु ख़राबु थी वई, केरु हिन खे उते रहण बि न ॾे। सो हीउ हलंदे हलंदे आयो हिकिड़ी जॻह ते, सो हुते मुसाफ़िर खाना ठहिया पिया हुजनि। सो आयो हुते, सो चवणु लॻो उन मुसाफ़िर खाने जो जेको अॻुवाणो, सो चवणु लॻो उनखे त मूंखे अॼोकी राति हिते रहणु ॾे। सो हू चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तो में तमामु बदबू आहे, सफ़ा को मिरू वग़ैरह लॻो पियो आहीं। हिते आउं तोखे रहंदसि कोन, हिते मुंहिंजा कई ग्राहक कस्टमर अची हिन कमरनि में रहनि था, सो उहे भॼी वेंदा, तोखे आउं कोन रहंदसि। हिन खे उहो रहणु न ॾे। हिन काफ़ी सारा पैसा कढिया। पैसा जॾहिं हुन ॾिठा, सो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, हिकिड़ो कमिरो तोखे ॾियां थो, पर हुनजी कुंड में माठि करे वञी वेही रह। सो हाणे पैसा हिन खां वरिती, हिकिड़ो कमिरो ॾिनई, हीउ वियो वञी कमिरे जी कुंड में वञी रही पियो। हाणे वेठो हुजे, सो हाणे हिन में तमामु बदबू जाम हुजे, माण्हू हिन खे मिरू मिरू चवंदा हुआ। तो हाणे वेठो हुजे कमरे में, हाणे अलाह जी इबादत बि न करे सघे, ज़िक्र बि न करे सघे, पर हिकिड़ी कुंड में वेठो हुजे। हाणे हिन खे 4 साल थी हलिया, तमामु जाम हिन में बदबू वग़ैरह थी वेली। तो हाणे वेठो हुजे त उनजे पासे में हिकिड़ो ॿियो कमिरो हुजे, त उतां कंहिं माण्हू जूं रियूं ऐं दाऊं थियूं, सो को रोए पियो ज़ारो ज़ार। हिन जॾहिं ॾिठो, सो चवणु लॻो त ख़बर कोन्हे पासे में केरु अमर आहे जेको रोए ऐं दाऊं पियो करे, वञी ॾिसां त सही। हाणे हीउ जीअं उतां आयो उन कमरे में, उन हमरा जेको दाऊं ऐं रियूं कंदो हो, तो ॾिठो, सो हिन खां डपु कयईं। सो हीउ चवणु लॻो त मूंखां डपु न कर, मूंखां ख़ौफ़ न कर, आउं इंसानु आहियां। चई अच्छा तूं इंसानु आहे? चई हा हू इंसानु आहियां। चई तूं मूंखे ॿुधा भला, तूं रोईं ऐं दाऊं छला पियो करीं? चई बसि इहा ॻाल्हि न पुछ। चई पोइ बि तूं मूंखे ॿुधा आख़िर मसइलो छा आहे? तो हीउ चवणु लॻो त यार दरअसल मसइलो इहो आहे जो आउं ॾाढो कर्ज़ाई थी वियो आहियां। जुआ में मूं कई पैसा वग़ैरह हाराए छॾिया, हालांकि मूं मुंहिंजो घर बि गिरवी कराए छॾियो। मूं वटि हाणे आहे का शइ कोन। हाणे जेके 2-3 माण्हू आहिनि जंहिंखां मूं कर्ज़ु वग़ैरह खयो हुयसि, से माण्हू तमामु किना आहिनि। मूंखे 3 धीअरूं आहिनि, जे अगरि मूं हुननि खे पैसा वग़ैरह न ॾिना, त हुननि चयो त तुंहिंजूं 3 धीअरूं जेके आहिनि से असीं खणंदासीं। हाणे उनजे लाइ करे रियूं ऐं दाऊं पियो करियां ऐं चवां पियो अलाह साईं खे त अलाह साईं मुंहिंजी मदद कर, मूंखां तमामु ग़लती वारो कमु थी वियो आहे। त जॾहिं हिन एतिरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं, त हीउ चवणु लॻो तूं रो न, दाऊं न कर, केतिरा पैसा आहिनि? हिन ॿुधाए त हेतिरा पैसा आहिनि। त हिन कढी उहे पैसा उन हमरा खे न, चवणु लॻो त वञी तुंहिंजो कर्ज़ु ला ऐं तुंहिंजो कमु भलो थी वेंदो। हलियो हाणे हिन जॾहिं हुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुन पैसा हिन खे ॾिना, सो हीउ ॾाढो ख़ुशि थी वियो, तमामु जाम ख़ुशि थी वियो। सो चवणु लॻो त मुंहिंजो कमु भलो थी वियो, अलाह मुंहिंजी मदद कई। तो हीउ चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, मुंहिंजूं 3 धीअरूं आहिनि, सो उन्हनि मज़ा हिकिड़ी तोखे आउं ॾींदुसि, तुंहिंजी शादी कराईंदुसि हुन सां। हिन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त ॻाल्हि ॿुध, मूंसां केरु शादी कंदो? माण्हू मूंखे पासे में रहणु कोन था ॾियनि, मुंहिंजी अहिड़ी हालति आहे, ऐं तूं वरी मूंखे तुंहिंजी धीउ थो ॾीं, सो तुंहिंजी धीउ मूंसां शादी कंदी? चई हा, त मुंहिंजूं धीअरूं जेके आहिनि सो तोखे पंहिंजो मुड़ुसु लाज़मी कंदियूं, सो आउं तोखे मुंहिंजी धीउ ॾींदुसि। भले उहो माण्हुनि जी मर्ज़ी आहे, पर आउं तोखे मुंहिंजी धीउ ॾींदुसि। तो हीउ चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सो हीउ हमरा चवणु लॻो त हाणे तूं हल मुंहिंजे घर। हाणे उहो हमरा हिन खे वठी आयो सिधो पंहिंजे घर। हिन जो हाल तमामु ख़राबु हुजे। हाणे हिन कयो वॾी छोकिरी खे सॾु, तो चवणु लॻो त अम्मा हीउ ॾिस,
तो हुन जॾहिं ॾिठो सो चवणु लॻी त बाबा तूं हीउ कहिड़े मिरू खे वठी आयो? चई मिरू कोन्हे, हीउ इंसानु आहे। चई न, हीउ त सफ़ा मिरू लॻो पियो आहे। तो हुन वारो पीउ चवणु लॻो त अम्मा ॻाल्हि ॿुध, छा तूं हिन सां शादी कंदे? तो उहा वॾी छोकिरी चवणु लॻी त अबा ॻाल्हि ॿुध, घटि में घटि मुंहिंजे लाइ को इंसानु त पसंदि करी आहे, हिन मिरू सां शादी केरु कंदो? तो हुन पंहिंजे पीउ जी ॻाल्हि न मञी, सा छोकिरी इनकार करणु लॻी, चवणु लॻी त हिन सां शादी आउं कोन कंदसि। त वॾी छोकिरी जवाबु ॾेई हली वई। वरी उन अमरा पंहिंजी ॿी छोकिरी खे सॾु कयो। ॿी छोकिरी आई, सो उन बि इहा साॻी ॻाल्हि कई। चवणु लॻी त अबा तूं मुंहिंजे लाइ को इंसानु हथु करी आहे, हीउ त को मिरू को सूअर पियो लॻे, हिन सां शादी आउं न कंदसि। तो हाणे हुन बि इनकार करे छॾियो। अमरा वरी पंहिंजी नंढी धीउ जेका हुई उनखे सॾु कयईं। तो चवणु लॻो त अम्मा हीउ ॾिस, ऐं तूं हिन सां शादी कर। सो हुन ॾिठो सो कुझु ई कोन। सा चवणु लॻी त बाबा हीउ केरु आहे? चई हीअ बाबा इंसानु आहे ऐं मूंखे ॾाढो पसंदि आहे, छा तूं हिन सां शादी कंदे? तुंहिंजी ॿिनि भेणनि त इनकार करे छॾियो आहे, पर तूं शादी कंदे, मूंखे पसंदि आहे। नंढी छोकिरी जॾहिं ॾिठो सो चवणु लॻी त मुंहिंजो बाबो ख़ुशि आहे, सो आउं हिन सां शादी करियां थी। त चवणु लॻी त बाबा चलो ठीकु है, जेकर तोखे पसंदि आहे त पोइ आउं हिन सां शादी करियां थी। जंहिंखे रिच वारी खल पातल हुई उहो हमरा, उहो सिपाही, सो चवणु लॻो उन महिल हमरा खे त ॻाल्हि ॿुध, मूंखे अञा 2 अढाई 3 साल लॻंदा, हींअर आउं शादी नथो करे सघां। 2 अढाई 3 साल खां पोइ आउं ईंदसि ऐं पोइ तुंहिंजी धीअ सां शादी कंदसि। तो हमरा चवणु लॻो त चलो ठीकु है, हीअ छोकिरी मुंहिंजी धीअ तुंहिंजी अमानत आहे, मूं वटि हूंदी, पर मङणो करे था छॾियूं। सो हिते उहो सिपाही रिच जी खल वारो सो चवणु लॻो त चलो ठीकु है। तो हिन छा कयो, छोकिरी जी आङुरी में उहा मुंडी हिकिड़ी पातल हुई, सवा मुंडी लाइ उन छोकिरे खे पाराई, उन सिपाही खे, ऐं हुनजी मुंडी हुनखे पाराई। हाणे मङणो हिन जो थी वियो, संदसि पीउ मङणो कराए छॾियो। सो हाणे उहो छोकिरी वारो पीउ चवणु लॻो त बाबा हीअ तुंहिंजी अमानत अढाई 3 साल खां भले अचिजांइ ऐं तुंहिंजी अमानत हिन सां शादी करे वञिजांइ। हाणे उहो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, अवी पाण में कचारी करियो, ऐं वञा थो। छोकिरी वारो पीउ वियो हलियो। हाणे उहा छोकिरी ऐं हीअ हमरा तमामु जाम बदबू हुजे, रिछ वारी खल पाती पई हुजे, सो हाणे पाण में कचारी करणु लॻा। सो हिते पुछा करणु लॻो छोकिरी खां त ॻाल्हि ॿुध, तो मूंखे पसंदि कयो ऐं तुंहिंजी 2 भेणनि त मूंखे पसंदि न कयो, मुंहिंजा अहिड़ा हाल लॻा पिया आहिनि, तमामु जाम बदबू हेॾां होॾां, सफ़ाऊं मिरू लॻो पियो आहे, माण्हू मूंखे हीअं चवनि था, पर तो मूं में छा ॾिसी मूंखे पसंदि कयो? त छोकिरी चवणु लॻी त मूं मुंहिंजे बाबे खे ॾिठो, सो कॾहिं बि अहिड़ो ख़ुशि कोन हो जेको हींअर ख़ुशि आहे, ॾाढो ख़ुशि हो, ऐं हुनजो मूं चयो मञियो। पीउ आहे जेको चवे थो माण्हू करे, सो उहो ॾाढो ख़ुशि हो। हुनजी ख़ुशी जे करे मूं हा कई, बाक़ी रब ते आहे, जीअं थींदो सो हुनखे ॾिठो वेंदो। सो चवणु लॻो त चलो ठीकु है, 2 अढाई 3 साल खां पोइ ईंदसि वापसी ऐं पोइ तोसां शादी कंदसि। त छोकिरी चवणु लॻी त चलो ठीकु है, आउं तुंहिंजे इंतज़ार में वेठी हूंदसि। हाणे हीअ तां निकितो, हाणे हलंदे हलंदे वरी वापसी सिधो आयो, अची झंग में रहणु लॻो। सो हाणे अढाई 3 साल जेके आहे से बि हिन जा ख़तमु थिया, 7 साल मुकमल थी हलिया। सो हिन पंहिंजो हुदो जेको सो पूरो कयो। हाणे वेठो हुजे, अचानक उहो साॻी हवा जे झोके वारो ख़तरनाक ख़ौफ़नाक चहिरो अची हुते हाज़िर थियो। तो चवणु लॻो त हाणे इहा खल तूं भले लाहे छॾ, तूं हाणे वञी वेंज कपिड़ा पा, तूं बसि सही आहीं। हाणे तूं वटि खीसा जेके तुंहिंजा आहिनि सो पैसनि सां खुड़ंदा ई कोन, तो जेको चयो सो पंहिंजो पूरो कयो। तो चवणु लॻो त चलो ठीकु है, आउं त ईअं करियां थो, पर तूं मूंखे इहो ॿुधाए तूं आहीं केरु? चई आउं तोखे पोइ बाद में ॿुधाईंदुसि, फ़िलहालु तूं वञी ईअं कर। सो उहो एतिरो चई सो हलियो वियो। हीअ खल लाहे वेंजी सेंजी तयारु थी, वार ठाराए वग़ैरह हेॾां होॾां, तो हिकिड़ो टांगो वरितईं ऐं हिकिड़ो सुठा कपिड़ा हेॾां होॾां बादशाही माना वरितईं। सो उहो पातईं, पैसा त हिन वटि जाम हुजनि। सो हाणे हितां निकितो, सो चवणु लॻो त हाणे वञी उन छोकिरी सां शादी करियां। हलंदे हलंदे आयो, सो उन छोकिरी वारो पीउ किथे वेठो हुजे, घरनि खां थोरो छिडो परे ॿाहिरि वेठो हुजे। सो अची उन वटि पुॻो, सो चवणु लॻो त केरु आहीं? तो हाणे उन न सुञातो हिनखे, हीअ त कपिड़ा लिबास हेॾां होॾां मटाए हुजे, पाए हुजे। पुछाईं, सो हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, ऐं उहा छोकिरी जेका मङणी हिन कराई सा मुंडी हिन जी आङुरी में पातल हुई, सा बि ॾेखारियईं। सो चवणु लॻो त अड़े तूं? त हीउ चवणु लॻो त हा, आउं उहो रिची खल वारो ऐं मिरू थियल जेको तुंहिंजी मूं मदद कई। मतिलबु हिन सॼी ॻाल्हि करे उन हमरा खे ॿुधाई। सो हमरा ॾाढो ख़ुशि थियो। तो चवणु लॻो त वाक़ई तो पंहिंजो हुदो पूरो कयो, तो पंहिंजो इम्तिहान पूरो कयो। तो हाणे 2 ॼणा अचनि पिया, त हिनजी वॾी छोकिरी साबिका आई पिए हुतां, उन ॾिठो हिनखे, सो चवणु लॻी पंहिंजे पीउ खे त बाबा मुंहिंजी शादी हिन सां करा। तो उहो पीउ चवणु लॻो त बाबा हिन सां शादी तुंहिंजी न थींदी, हीअ तुंहिंजी नंढी भेण जो मङीदो आहे। सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, हीअ उहो ई आहे जंहिंखे तो पसंदि कोन कयो, तो चयो त हीउ को मिरू आहे, तो मुंहिंजी ॻाल्हि न मञी। त छोकिरी खे ॾाढो अफ़सोस थियो। हीअ वञणु लॻा, छोकिरी हुतां आई, सो सोचणु लॻी त मूं पंहिंजे पीउ जो चयो कोन मञियो, पंहिंजे पीउ जो चयो मञा हुआ, नाफ़रमान थियसि। सो हाणे जीअण जो को हक़ कोन्हे, हिन सां शादी करियां, हीअ कोन सफ़ा बादशाह लॻो पियो। छोकिरी तमामु जाम कावड़ चढ़ी वई। सो खणंदे रसो आई हिकिड़े वण में,
पंहिंजो पाण खे फांसी ॾेई मारे छॾी। तो हाणे हलंदा अचनि वरी आई ॿी छोकिरी जी आई पे छा चवणु लॻी पंहिंजे पीउ खे त बाबा हीअ केरु आहे, मुंहिंजी सां शादी करा। तो पीउ हिन वारो इनकार करणु लॻो। तो चवणु लॻो त न हीअ तुंहिंजी नंढी भेण जो मङे थो आहे, हीअ उहो ई आहे जंहिंखे तो इनकार कयो त हीअ मिरू ऐं शादी सां न कंदा, तो मुंहिंजो चयो न मञो। छोकिरी हुन महिल अफ़सोस कयो, हीअ वञणु लॻा। सो हीअ वरी उतां निकिती छोकिरी ॿी जेका हिन वारी छा चवणु लॻी, मूं पंहिंजे पीउ जो चयो न मञो, नाफ़रमान थियसि, ऐं जे मञा हा त मुंहिंजी कोन सां शादी थी आहे। आयो उन बि रसो खणी पंहिंजो पाण खे वण में भाव ॾेई छॾी। तो अॻियां वरी हीअ हलंदा रहिया, सिधो अची पंहिंजे घर पुॻा। उहा हमरा नंढी छोकिरी उहा वेठी हुजे, उन जॾहिं ॾिठो हाणे नंढी छोकिरी जॾहिं आई हीअ बि घर पुॻा। सो ॾिठईं त पंहिंजे पीउ खे चवणु लॻी त बाबा हीअ केरु आहे। सो पीउ सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, हुन बि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, मुंडी वग़ैरह ॾेखारी। तो उहा छोकिरी ॾाढी ख़ुशि थी सां चवणु लॻी त मूंखे तमामु भलो मुड़ुसु मिली वियो। सो नेठि खारनि जो हुननि जी थी वई शादी, उहे ॿई छोकिरियूं मरी वियूं। तो हाणे हिन वॾी हिकिड़ी बादशाही माना ठाही, पैसो हिन वटि तमामु जाम हो। पंहिंजी बादशाही ठाहे करे ज़ाल मुड़ुस ते रहणु लॻा। हीअ वेठो हुजे उन कुर्सी ते, त उहो साॻी हवा जो झोको हेॾां होॾां उहो अची हिन वटि पुॻो। तो हीअ पुछा करणु लॻो तूं पुॼी अची? हा पुॼी अची। पोइ ॿुधा तूं केरु आहीं ऐं इहो मूंखे छो चयई? चई आउं आहियां शैतान, मूं तोखे काफ़िर बणाइण ते चाहियो पर तूं काफ़िर न थिए। तूं विचाहीं ॿी चालबाज़ी करें, मूं तोखे इहो ई चयो थे त अलाह साईं जी इबादत न कजांइ, हेॾां होॾां न कजां, मूं तोखे काफ़िर करण ते चाहियो पर तूं ई विचां ॿी चाल चली वएं। तूं जेके पैसा वग़ैरह वासे तूं वरी माण्हुनि जी मदद कंदो रहीं, तो उन में तूं सवाबु खटे वें, नेकी खटे वें, तूं काफ़िर न थिए। मूं त घणी कई माना तोखे काफ़िर बणाया पर तूं काफ़िर न बणे, तूं माण्हुनि जी मदद कंदो रहीं, तोखे लोॾे कोन आहे, तुंहिंजियूं भलाऊं ॿिया खणी आ। मूं तोखे काफ़िर ते करणु चाहियो पर ॿ काफ़िर ॿिया निकिता। चई उहो वरी कीअं? चई उहो ईअं जो उन ॿिनि छोकिरियुनि तोसां शादी न कई, सो उहे काफ़िर निकितियूं। उहे ईअं जो इहा ॻाल्हि ॿुधी ऐं पंहिंजो पाण खे ख़ुदकुशी करे मारे छॾियूं। सो ख़ुदकुशी करणु हराम आहे, उहे ॿई काफ़िर निकितियूं, तुंहिंजियूं भलाऊं उहे खणी वियूं। सो हाणे उहे ॿई मरी वियूं। सो मूं काफ़िर कर माना तोखे ते बणायो पर काफ़िर हू थी वियूं। तो तूं ज़ोर रहीं, तो अलाह जी नेकी कई, बात माण्हुनि जी कई, पैसा तोखे मिलिया पोइ माण्हुनि खे ॾिनई, तो तुंहिंजियूं भलाऊं उहे ॿ छोकिरियूं खणी वियूं। तो उन ॿिनी काफ़िरनि खे वठी वियुसि, तूं बची वेलियो। तो एतिरो चई ऐं उहो शैतान त हलियो वियो। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाइण ते पुॼी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु में। चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।